सवाल कयो आहे उमर फारूक आलमाणी। उहो त चए त मुफ़्ती साहब जी बारगाह में सवाल आहे त क़बर जे मथां पाणी हारणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़बर जे मथां पाणी सां छंडकार करणु इहो सुन्नत मुबारका आहे। जीअं अल मजम औसत जे अंदरि हदीस मुबारका हुआ उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उन चयो त अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रश अला क़ब्र इब्न ही इब्राहीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत इब्राहीम जी मज़ार ते पाणी सां छंडकार कयो हो। इन मां मालूम थियो त क़बर जे मथां छंडकार करणु जाइज़ आहे, सुन्नत मुबारका हुआ। अगरची मिटी आली हुजे त बि छंडकार करणु इहो सुन्नत आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।